अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार बयां गज़ाल आबदो सबक खां पहिरियां हिक नज़र हेडलाइंस थी। वज़ीर आज़म इमरान खान जो आहिस्ते आहिस्ते लॉकडाउन खत्म करण जो ऐलान। कोरोना सबब सॼी दुनिया खे लॉकडाउन करणो पियो। लॉकडाउन सबब सभ खां वधीक ग़रीब तबक़ो मुतासिर थियो आहे। वज़ीर आज़म टाइगर फोर्स खे ख़िताब कंदे चयो त लॉकडाउन सबब केतिरनि ई माण्हुनि जो रोज़गार ख़त्म थियो आहे। SOPs ते अमल न कयो वियो त वायरस तेज़ीअ सां पखिड़िजंदो। अवाम खे कोरोना खां बचाइणो आहे, रोज़गार बि पैदा करणो आहे। मुल्क अॻु ई ॾुखियाईनि में हो, ॾुखियाईनि बावजूद मुआशी पैकेज जो ऐलान कयो। टाइगर फोर्स इंतज़ामिया सां गॾिजी कमु कंदी। सुप्रीम कोर्ट वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमतुनि जी रिपोर्टुनि ते बेइतमादी ज़ाहिर करे छॾी। कोरोना बाबति वरतल पाण मुराद नोटिस जी ॿुधणी थी। अटार्नी जनरल ख़ालिद जावेद ऐं सूबनि जे एडवोकेट जनरल समेत NTA में सिहत वारी वज़ारत जा अमलदार बि पेश। ॿुधणी दौरान चीफ जस्टिस रिमार्क्स ॾींदे चयो त कमु कुझु बि नाहे कयो, रुगो हिक ॿिए खे ज़िम्मेवार करार ॾिनो पियो वञे। अरबी रुपया ख़बर नाहे किथे ख़र्च कया पिया वञनि। कंहिं बि कम में शफ़ाफ़ियत नज़र नथी अचे। रिपोर्ट में इहो नाहे ॿुधायो वियो त इदारा कहिड़ो कमु करे रहिया आहिनि, ख़रीदारी केरु करे रहियो आहे, कहिड़ियुनि कंपनियुनि खां ख़रीदारी कई पई वञे। सिर्फ़ कागज़नि में कमु थी रहियो आहे। टेस्टिंग किट्स ऐं PPEs ते अरबें रुपया ख़र्च कया पिया वञनि। कोरोना जे ख़र्च जी ऑडिट थींदी त असुल ॻाल्हियूं साम्हूं ईंदियूं। सिंध में कोरोना वायरस 7 ॼणनि खां हयातियूं खसे वरितियूं। 417 नवां केस ज़ाहिर। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त वधीक 74 ॼणा वबा खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी चुका आहिनि। सिंध में वबा मुतासिरनि जो अंग 7882 थी वियो आहे। 357 मुतासिरनि जो वास्तो कराचीअ सां आहे। सखर में 20, घोटकी में 8, हैदराबाद में 4 नवां केस रिपोर्ट थिया आहिनि। सिंध में 6116 मरीज़ इलाज हेठि आहिनि। 79 मरीज़नि जी हालत गणतीअ जोगी आहे। 16 मरीज़ वेंटिलेटर ते आहिनि। आमदनी खां वधीक असासन वारो केस में शहबाज शरीफ नेब लाहौर आॾो पेश। नवाज़ लीग तर्जुमान मरियम औरंगज़ेब जो चवणु आहे त डॉक्टर शहबाज शरीफ खे हिदायत कई हुई त घर खां ॿाहिरि न निकिरे। शहबाज शरीफ कानून जो एहतराम कंदो आहे ऐं समूरनि ख़तरनि बावजूद हू नेब आॾो पेश थियो। असां दरख़्वास्त कई हुई त मौजूदा हालतुनि में शहबाज शरीफ जी ज़िंदगी ख़तरे में न विधी वञे। वज़ीर आज़म इमरान खान जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास सुभाणे थींदो। इजलास जो 5 नुकाती एजेंडा जारी कयो वियो। वफ़ाक़ी काबीना लॉकडाउन में नरमी या ख़त्म करण ते हतमी मुशावरत कंदी। इजलास में मुल्की मुआशी ऐं सियासी सूरतहाल ते गौर कयो वेंदो। काबीना एहसास प्रोग्राम तहत रिलीफ पैकेज में थियल अघ भराई जो जाइज़ो वठंदी। काबीना खे मक़ामी सतह ते तैयार थियल मास्क, सैनिटाइज़र ऐं हिफ़ाज़ती सामान ते ब्रीफिंग ॾिनी वेंदी। काबीना वापडा फिनांस जे मेंबर जी मुक़ररी जी मंज़ूरी ॾींदी। काबीना जे थियल फ़ैसिलनि ते अमल दरामद जो जाइज़ो वरितो वेंदो। मुल्क में कोरोना वायरस सबब मुतासिरनि जो अंग 20,134 थी वियो। 459 ॼणा हयातियूं विञाए वेठा। सिंध में 7,465, पंजाब में 7,494, बलोचिस्तान में 1,219, KP में 3,129, गिलगित बल्तिस्तान में 364, इस्लामाबाद में 393 ऐं आज़ाद कश्मीर में 71 केस ज़ाहिर। कराची में कोरोना जो शिकार डॉक्टर वेंटिलेटर न मिलण करे ज़िंदगीअ जी जंग हाराए वियो। कराचीअ में कोरोना विघे फौत थी वियल डॉक्टरनि जो अंग 2 थी वियो। PMA अॻवान डॉक्टर केशर चयो आहे त डॉक्टर फुरकान खे 4 ॾींहं अॻु वबा जी तस्दीक थी हुई। गुज़िरियल ॾींहुं खेसि वेंटिलेटर जी ज़रूरत पई। कंहिं बि अस्पताल में वेंटिलेटर न मिलियो। डॉक्टर जा घर भाती खेसि एम्बुलेंस में खणी अस्पतालुनि जा चकर काटींदा रहिया।
दुनिया में कोरोना वायरस वबा जे मुतासिरनि जो अंगु 35,66,842 थी वियो। 2,48,306 ॼणा हयाती विञाए वेठा। 11,56,984 ॼणा वबा खे शिकस्त ॾेई घरनि ॾांहुं रवाना। अमेरिका में फौतियुनि जो अंगु 68,602 थी वियो। इटली में 28,884 ॼणा अजल जो शिकार। स्पेन में 25,264 ॼणा ज़िंदगीअ जी जंग हाराए विया। फ्रांस में 24,895, बर्तानिया में 28,446 ऐं ईरान में 6,203 ॼणा हयाती विञाए वेठा। सिंध में 43 ॾींहं बि लॉकडाउन बरक़रार। कराची, हैदराबाद, सखर, मीरपुर ख़ास, लाड़काणो ऐं ॿियनि शहरनि में रस्तनि ते ट्रैफ़िक वधी वई। मुख़्तलिफ़ शहरनि में दुकाननि ते समाजी विथी बिना रश। ठारू शाह में बैंक ॿाहिरां पघार तोड़े पेंशन वठण लाइ पहुतल शहरियुनि जी पीउ। पुलिस तोड़े इंतिज़ामिया समाजी विथी सूधो SOPs ते अमल कराइण में नाकाम। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में माकड़ जा हान्या जारी। माकड़ फसल सब्जी ऐं बाग़ खाई नास करे छॾिया। भिटशाह, मेहर, खैरपुर, पखे ऐं ॿियनि शहरनि में माकड़ जा हमला। आबादगारनि ऐं कुड़मियुनि जा मथे ते हथ अची विया। माकड़ मार फुहारो कराइण जो मुतालबो। क़ौसपुर वेझो औरताणे आवाज़ ते हिरकिजी मुबैना अगवा थियल बाज़ियाब। लाड़काणे वासी असगर एरी खे लाॾूणी कोशिशुनि बाद गड़ी टेगो जे कचे वारे इलाइक़े मां बाज़ियाब करायो वियो। ऐं सिंध में गर्मीअ जी लहर वधी वई। कराची, लाड़काणो, बदीन, जैकबाबाद, मिठी ऐं दादू में गर्मी पद 34 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड। हैदराबाद में पारो 36 ताईं चढ़ी वियो। मीरपुर ख़ास ऐं नवाबशाह में 35, ठट्टो ऐं लाड़काणे में गर्मी पद 33 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड। मौसमियात खाते जो चवणु आहे त सिंध में अॼु पारो 40 खां बि चढ़ी वेंदो ऐं 6 ऐं 7 मई ते गर्मी पद 42 डिग्री सेंटीग्रेड ताईं वधी सघे थो। शहरियुनि खे घरनि में रहण जी अपील कई वई आहे। This headline news is brought to you by इन मेज़बानियों खां वधीक ॿियो तोहफ़ो छा थींदो? पाल मेज़बान, सच्चे मेज़बान जी सच्ची सुञाण। आपका हमारा बरसों का साथ नौरस। चाइना मां घुरायल हाइब्रिड बिज वधीक फुटण जी सलाहियत, बीमारियुनि ख़िलाफ़ क़ुव्वत मुदाफ़ियत पंहिंजे इलाइक़े जे बाएतमाद डीलर खां हासिल करियो। मिर्च मज़ेदार त खाधो खुशबूदार। आहर जो चाहो बदलाओ, अंदर से तब्दीली लाओ। वाइटन पियो, जिंदगी जियो। लैला ब्यूटी क्रीम जो आपके टाइम और पैसों की बचत करे और बनाए आपको खूबसूरत और पुरकशिश सिर्फ चंद दिनों में। जो खटन गार्ड हाइब्रिड राइस सीट 042 353 20255।